अॼु असां ठाहियूं था चिकन जी कढ़ाई ऐं इन सां गॾोगॾु मिक्स भाॼी ठाहींदासीं। हींअर बि जेको सीज़न आहे उन में मटर गजर इहे तमामु शयूं तमामु ईज़ीली अवेलेबल आहिनि। गजर बि सुर्ख़ ज़बरदस्त आहे त भाॼियूं ऐड कंदासीं ऐं कुझु बेसिक सा असांजा मसाला आहिनि जेके असां हिन में शामिलु कंदासीं ऐं भाॼी तयारु थींदी। इन सां गॾोगॾु चिकन जी जेका कढ़ाई आहे उहा तयारु कंदासीं जेका सुठो उन में खाइण जे लाइ मसालो हूंदो। धोरो बि उन में शामिलु थिए थो ऐं इन सां गॾोगॾु उन में टमाटा बि शामिलु कंदासीं। त मां तव्हांखे इंग्रेडिएंट्स बि ॿुधाईंदी हलां त अॼु मिक्स भाॼी में असां वटि आहे गोभी, गजर असां हिन में शामिलु था कयूं, पटाटा असां इन में ऐड कंदासीं, थोरा इन में शामिलु कंदासीं सावा मिर्च, लूणु, हेड्र, पिसियल ॻाढ़ा मिर्च, इहे असांजा बेसिक मसाला आहिनि। इन सां गॾोगॾु कड़ी पत्ता असां हिन में शामिलु कंदासीं, तमामु ज़बरदस्त उन जी ख़ुशबू ईंदी आहे। थोरा इन में असां ऐड कंदासीं गोल ॻाढ़ा मिर्च, थोरो उनखे भगार ॾेई करे पोइ वरी तमामु जेका असांजी भाॼी आहे उहा शामिलु करे उनखे थोरी देरि जे लाइ ढक ॾेई छॾींदासीं त जीअं पटाटा ऐं गोभी गजर तमामु सुठे तरीक़े सां ॻरी वञनि। त हींअर मां स्टोव पंहिंजो कयो आहे ऑन। इन में ऐड था कयूं थोरा सावा मिर्च ऐं इन सां गॾोगॾु जेके असांजी कड़ी पत्ता आहिनि उहे असां हिन में कुझु ऐड था कयूं। थोरी सुठे तरीक़े जी ख़ुशबू अचणु शुरू थी वेंदी त पोइ असां इन में ऐड कंदासीं बाक़ी असांजा जेके इंग्रेडिएंट्स आहिनि। अच्छा, जेका सावा मिर्च आहिनि उन में हिकिड़ो कट तव्हां ज़रूरु ॾेई छॾियो, न त जॾहिं तव्हां हिनखे ऑइल में ऐड कंदा त पोइ हे फाटंदी बि आहे अक्सर। त हिकिड़ो कट जेको आहे उहो तव्हां हिनखे ॾेई छॾियो ऐं इन सां गॾोगॾु हिन में असां थोरो ज़ीरो मां हिन में शामिलु कंदमि। त सभिनीनि खां अवल इन में ऐड था कयूं तलो कुकिंग ऑयल। इन जो ढक रखूं था हिन तरफ़। तलो कुकिंग ऑयल असां सां गॾु आहे त तलो कुकिंग ऑयल असां हिन में शामिलु था कयूं। हे अची वियो असांजो तलो कुकिंग ऑयल, तमामु बहितरीन। इनखे ओपन था करे वठूं। असां जूं जेके मायर आहिनि उहे भरवसो कंदियूं आहिनि तलो कुकिंग ऑयल ते। इहा ई वजह जो चयो वेंदो आहे त असांजा ॿार बि चवंदा आहिनि त अम्मा तलो में पचायो असांखे सेहतमंद बणायो। चलो हिन में ऐड था कयूं ऑयल तक़रीबन हाफ कप। हे अची वियो तलो कुकिंग ऑयल। थोरा इन में ऐड कंदासीं सावा मिर्च ऐं सावनि मिर्चनि सां गॾोगॾु असां हिन में शामिलु था कयूं थोरा कड़ी पत्ता। ख़ुशबू इलाही मज़ेदार ईंदी आहे कड़ी पत्तनि जी। हे असां हिन में शामिलु कयोसीं ऐं पटाटा आहिनि जेके असां पाणीअ में भुॼाए रखिया हुआसीं त जीअं हिननि जो जेको कलर आहे उहो ख़राबु न थी वञे। उहे बि मां हिन में शामिलु थी कयां त जीअं थोरा फ्राई थियणु शुरू थी वञे। पंहिंजे पसंदि जी भाॼी तव्हां हिन में ऐड करे सघो था, जेका बि तव्हांखे सुठी लॻे थी उहा शामिलु कयो। थोरो मां हिन में ऐड थी कयां जीरो, थोरो जीरो शामिलु था कयूं ऐं थोरा कारा मिर्च। थोरो इनखे कयूं था फ्राई। मां चाहियां थी त जीअं भाॼीअ खे अवल असां तयारु करे ढक ॾेई छॾियूं त उनखां बाद में ॿियूं जेके असां पंहिंजी रेसिपी आहे उनखे तयारु कंदासीं। थोरो इनखे फ्राई था कयूं ऐं हे अची वई असां वटि गजर। गजर खे स्लाइस करे इहा ऐड था कयूं। तमामु ज़बरदस्त थींदी आहे। तव्हां हिनखे चपातीअ सां गॾु इंजॉय करे सघो था ऐं उबरियल जेके चांवर हूंदा आहिनि उन्हनि सां गॾु इहा भाॼी तमामु मज़ेदार लॻंदी आहे। उन्हनि सां गॾु तव्हां ठाहे सघो था। हेल्दी बि आहे ऐं बेसिक मसाला ऐड कंदासीं। खोड़ सारा मसाला शामिलु न आहिनि करणा। चलो जेके थोरी वॾे साइज़ जी आहे उनखे अञा बि कट था कयूं। गजर बि अची वई ऐं ऑलमोस्ट हे जेके असांजूं भाॼियूं आहिनि इन जो कुकिंग टाइम इक्वल आहे।
तव्हां गोभी, गजर ऐं पटाटा गॾु असां ऐड कंदासीं इन्हनि खे। ये अची वई गजर ऐं गुल गोभी मां वटि आहे, उन जा जेके गुल आहिनि उन्हनि खे सेपरेट करे उहे शामिल था कयूं। चङी तरीक़े सां वॉश कयो। अच्छा, सब्ज़ी जे कटिंग में थोरो वक़्तु ज़रूरु लॻंदो आहे, बाक़ी तयार त ॾाढी जल्दी थी वेंदी आहे, एतिरो वक़्तु हिन में नाहे लॻंदो। बसि तव्हां थोरो हुनखे वॉश करे कटण में थोरो तव्हांखे टाइम लॻंदो, बाक़ी जल्दी झटपट तव्हांजी भाॼी जेका आहे सा तयार थी वेंदी। चलो जी, थोड़ी गुल गोभी जी कटिंग करे उहा भी ऐड था कयूं। थोड़ा मां इन में शामिल कंदमि टमाटा, पकल सुठा ॻाढ़ा टमाटा इस्तेमालु कयो। इन सां भाॼी में खटास भी ईंदी ऐं तमामु ज़बरदस्त थी वेंदी। इन जी भी कटिंग करे था वठूं। अच्छा, रफली क्यूब था कयूं छो त तमामु जेके टमाटा आहिनि उन्हनि खे असांखे मैश ई करिणो आहे।